इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। कुरान पाक तोले जाए पनाह ठाही। कुरान पाक तोले जाए पनाह ठाही। सूरत निसा में तोले खासो खिताब आहे। सूरत निसा में तोले खासो खिताब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। आहे जे मोमिन्याणी पोइ तूं बि आहे राणी। 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 आयशा अमीअ सां तुंहिंजो थियो इंतिसाब आहे। आयशा अमीअ सां तुंहिंजो थियो इंतिसाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। तूं बी फातिमा जा सिख तौर ऐं तरीक़ा। तूं बी फातिमा जा सिख तौर ऐं तरीक़ा। इन में अशान तुंहिंजो इन में सवाब आहे। इन में अशान तुंहिंजो इन में सवाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। हिन जिस्म ते तूं मर्ज़ी पंहिंजी न सम्झ सियाणी। हिन जिस्म ते तूं मर्ज़ी पंहिंजी न सम्झ सियाणी। हिन जिस्म ते तूं मर्ज़ी पंहिंजी न सम्झ सियाणी। हिन जिस्म ते तूं मर्ज़ी पंहिंजी न सम्झ सियाणी। आरूह अमर रब जो ऐं तन तुराब आहे। आरूह अमर रब जो ऐं तन तुराब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। इस्लाम तो सिखारे अज़मत हिजाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। अमड़ अदी ऐं न्याणी सॾिजे थी घर जी राणी। अमड़ अदी ऐं न्याणी सॾिजे थी घर जी राणी। इस्लाम आंदो तोले इस्लाम आंदो तोले ही इनक़िलाब आहे। इस्लाम आंदो तोले ही इनक़िलाब आहे। औरत असुल में तुंहिंजी इज्जत निकाब आहे। इस्लाम